हिन दफ़े माल जी छा रेट रहियो आहे, पैसे ॾुकड़ जो छा रेट रहियो? सर 5 खां 6 करोड़ रेट हुयो। मां हाणे तव्हांखे हिकिड़ी वाइस ॿुधायां, हिकिड़े कैंडिडेट मूंखे फ़ोन करायो लाड़काणे जेके अहम शख़्स जे थ्रू, त मुश्ताक सर पहिरियों 6 महीना पहिरियों त असां अटैम्प कयो आहे ऐं असां 5 खां 6 करोड़ ॾेई सघूं, चॉइसिस ॾिनियूं। मां चयो असां खां त पैसा ई न वठंदा आहिनि ऐं मुफ़्त में कंदा न, त इन लाइ मुंहिंजो चवणु माना 11,000 केवी में हथु विझणु बराबरि थी। मूंखे छॾे ॾे तूं उहो कर। अच्छा, उहो माण्हू माना सबूतनि सां गॾु जंहिं मूंखे अप्रोच कयो उहो हाणे हिन में पास थियल अथव, ख़तमु थी वई न ॻाल्हि। मां त तव्हांखे इहो ई चवां थो भाईजान, त असां जॾहिं ॻाल्हायूं था त असां इन दी लाइट ऑफ एविडेंस था ॻाल्हायूं। हिन इदारे जी ज़रूरत कहिड़ी रहे थी जेको जेकॾहिं ईअं करिणो आहे त पोइ कमीशन में विहारण जी माण्हुनि खां पेपर वठण जी ज़रूरत कहिड़ी? सेविंग त आहे न। तव्हां सुप्रीम कोर्ट जूं डायरेक्टिव्स आहिनि, हर साल तव्हांखे कराइणी आहे, चटाभेटी जो इम्तिहान कराइणो आहे, त तव्हां त कंदव न। ऐं तव्हांजो त लॉटरी खुली वई, हूअं तव्हां डायरेक्ट भर्ती नथा करे सघो न। हाणे त भला मुंहिंजे हाणे नासिर शाह साहिबु ॻाल्हि कई, असांजो दोस्त आहे, तव्हांजो बि दोस्त आहे, मुंहिंजो बि दोस्त आहे, भाकुर पाए मिलंदो आहे, टहक ॾींदो आहे, कमु न कंदो आहे, इहा ॿी ॻाल्हि आहे। उन चयो त भला मुंहिंजो पुटु बि त जेको आहे फेल थियो सिंध पब्लिक सर्विस कमीशन। हाणे जेकॾहिं एॾो अहिल छोकिरो असांजो भाइटियो जंहिंजूं 3-3, 4-4 ट्यूशनियूं हुजनि, जेकॾहिं एॾो वॾो क़ाबिल छोकिरो बि फेल थियो आहे, त पोइ भला ॿुधायो बाजारी जो पुटु एॾो भला अहिल हूंदो छा? या ॿियनि दोस्तनि जा पुट जेके आहिनि एॾा अहिल हूंदा छा? हलो, नासिर शाह त अधु सच ॻाल्हायो। मां त शाह साहिबु भला अॼुकल्ह किथे नंढड़ो तव्हांजो घणा लख रुपया खणे थो, किथे थो वसे, ॿुधाईंदो या असां ॿुधायूं? छा थो करे? मां थो पुछां सर, तव्हांखे ख़बर हूंदी, मां तव्हांखे लीड ॾेई छॾी न, फोन मिलायोसि न, मतिलबु तव्हां साईं फोन सर, मां चयो असांजो दोस्त आहे साईं जी वरी हिकिड़ी शइ फोन न खणंदो आहे, पर साईं डायरेक्ट मिलंदो आहे, सिर्फ़ु भाकुर पाए न मिले असां भली मिले। मां एतिरो चयो न, मां साईं मुर्शिद ॿुधायो न, नंढड़ो काथे आहे। न वरी पोइ ॾिसो त हथ रखी था वञनि। मां चवंदो आहियां अधु जेको सच हूंदो आहे न उहो ख़तरनाक हूंदो आहे। ज़ोएब हे त चलो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे रिज़ल्ट ते था ॻाल्हायूं न, जेको बि मैनेज थियो पोस्टिंग ते थिया। तव्हांजे हिकिड़े चश्मे वारे मिनिस्टर जी भाइटी अलाए भाणे जी आहे, नालो बि एन सां अथसि। शी इज़ टेकिंग 7 लाख रुपीज़ एज एडमिन ऑफिसर एंड HR हेड, असिस्टेंट हेड। कहिड़े डिपार्टमेंट में? वञी ॻोल्ह न, हाणे छा ॻोल्ह न। मां एतिरो एन सां नालो अथसि, चश्मे वारे मिनिस्टर जी भाणे जी आहे, अलाए भाइटी आहे, ले मी कंफर्म। चश्मे वारा हिकिड़ो त आहे, ठीकु आहे, जेको बि हुजो, 2 पोर्टफोलियो थो हलाए शायदि मुंहिंजे ख़्याल में। सिर्फ़ु उन वरी हल यार केॾो ज़ुल्म आहे। तव्हां ॿुधो सिंधवासी, मां त तोबा थो कयां, ज़ारी थो कयां। वरी उनजो हिकिड़ो डिघो PS आहे, वरी उनजो भाइटो लॻल आहे 5 लख ते, डिघो PS आहे, उहो बि चश्मो पाईंदो आहे। हाणे ॿुधायो यार, वरी सेक्शन ऑफिसर आहे 5 लख ते उनजो भाइटो, उन हिकिड़े यूनिट में था कमु कनि, उन हिकिड़े जेको बि सेक्टर आहे उहो। यार तव्हां त सभु पब्लिक सर्विस कमीशन ते था ॻाल्हायो, त कमीशन खां अलावा बि अंडरग्राउंड तबाही मतला ॿुधो त हाणे 17 ग्रेड जूं नौकरियूं ते बग़ैर कमीशन जे पाण बि ईअं ॾेई था छॾनि, असिस्टेंट डायरेक्टर, डिप्टी डायरेक्टर। को मसलो ई न आहे, का ॻाल्हि ई न आहे। तव्हांजे एजुकेशन में फोती कोटा ते माण्हू सिंध में मुआ ई न आहिनि। अच्छा, अॼु ॾींहुं ताईं जहिड़ा आहिनि, गुज़िरियल 18 साल में को माण्हू मोह न आहे। जेका सीट एडजस्टमेंट थींदी आहे, HST जी, PST जी, JST जी, तव्हां कढो ट्रेज़री जो कढो रिकॉर्ड, कढो नेशनल बैंक जो, हाणे सिंध बैंक में कढो, नवाबशाह ज़िले में वञी ॾिस, को मोह ई नथी 18 साल में। सभु मास्तर हलनि था, नाला ॿिया चेंज करे पघारूं जारी, त ज़ुल्म लॻो पियो आहे। ऐं असां चऊं था सिंध वतन वतन वतन, सिंध वतन।